मलीर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर मुश्ताक गबोल मूजिब ज़िले काउंसिल कराची के अदम दिलचस्पी सबब इलाइक़े में हलंदड़ तरक्याती रिथाऊं रोलड़े जो शिकार। धणी परतो मूसा जोखियो ॻोठ जे ॻोठाणनि जो बिन कासिम ऑफिस गेट आॾो धरणो। एडमिनिस्ट्रेटर ऐं ठेकेदार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ॻोठाणनि वसीम जोखियो, इम्तियाज़ जोखियो, वाहिद जोखियो, मक़बूल जोखियो, गुल जोखियो, रियाज़ जोखियो ऐं ॿियनि चयो त केतिरनि ई सालनि खां सेवरेज ऐं फुटबॉल ग्राउंड जो कमु रोलड़े जो शिकार आहे। शिकायतुनि जे बावजूदु ठेकेदार ऐं एडमिनिस्ट्रेटर हिकु बि ॿुधण लाइ तयारु न आहिनि। हिननि वधीक चयो त सेवरेज ऐं फुटबॉल ग्राउंड लाइ 80 लख रुपए जो टेंडर पास थियो आहे, पर बदकिस्मती सां कमु रोलड़े जो शिकार थी वियो आहे। ॻोठाणनि जे एहतजाज बैदि एडमिनिस्ट्रेटर कराची नूर हुसैन जोखियो पहुची ॻाल्हियूं कयूं ऐं बंदि पियल कम जो जाइज़ो वरितो। हिकु हफ़्ते अंदरि कमु ॿीहर शुरू कराइण जी ख़ातिरी ते एहतजाज ख़तमु। हिकु हफ़्ते अंदरि कमु शुरू न थियो त ॿीहर बिन कासिम टाउन ऑफिस जो घेराव कंदासीं, ॻोठाणनि जो चिताओ।